नाज़रीन, समूरी सिंध जियां बख्शापुर में भी आशूर के दिहाड़े ते करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। मातमी जुलूस बरामद करे मजलिसूं बर्पा कयूं वियूं। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शंकर लाल। जी शंकर। सिंध जियां बख्शापुर में भी करबला के शहीदन जो दिहाड़ो योम आशूर निहायती अकीदत एहतराम से मल्हायो पियो वञे। योम आशूर के मौके ते बख्शापुर समेत उन जे भर पासे वारन मुख्तलिफ इमाम बारगान वटां दा मातमी जलूस बरामद थिया आहिनि, जेके हिन वक्त पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहिनि। जॾहिं त बख्शापुर जी इमाम बारगाह अल हुसैनी ऐं इमाम बारगाह अल शहबाज इमाम बारगाह वटां ॿ जेको आहे त मरकज़ी मातमी जलूस बरामद थिया आहिनि। ऐं उन सां गॾु इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके नंढा नंढा जेके मातमी जलूस बरामद थिया आहिनि उहे बख्शापुर तरफ़ रवां दवा आहिनि, जेके बख्शापुर शहर में दाख़िल थी करे मरकज़ी मातमी जलूसन में शामिल थी वेंदा। जॾहिं त सिक्योरिटी जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु करे रेंजर्स ऐं पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई आहे। मां उन सां गॾु इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेके मरकज़ी मातमी जलूस बख्शापुर जे रिवायती रस्तनि खां पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहिनि, उन मरकज़ी मातमी जलूसनि जी सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। शहर जा मुकम्मल तौर ते जेके रस्ता आहिनि उहे सील किया विया आहिनि। ऐं उन सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका सिंध ऐं बलूचिस्तान जी सरहदी पट्टी आहे उनखे बि मुकम्मल तौर ते सील कयो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु करे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी झड़ती वरिती वञे। ऐं उन सां गॾु हिते जेको मरकज़ी मातमी जलूस जेके हिन वक़्तु पंहिंजे रस्तनि ते रवां दवा आहिनि, उन्हनि जे जेको आहे त खाधे पीते जे हवाले सां जेके स्टॉल लॻाए विया आहिनि सबील जा ऐं लंगर नियाज़ जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। उन खां बाद मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेके मरकज़ी मातमी जलूस जेके रवां दवा आहिनि इहे शामदारी पंहिंजी मंज़िल ते पहुची जेको आहे त नेर थींदा। जी।